अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मैं फ़ौज़िया जा सभ खां पहिरियां हेडलाइन। लॻे थो हालतूं कुझु बहितरी ॾांहुं वञी रहियूं आहिनि। मूं वज़ीर आज़म खे सिंध में गवर्नर राज ऐं एमरजेंसी जी समरी पेश कई। उन ते को फ़ैसिलो न थियो। बेतमादी रिथ ते वोटिंग कॾहिं थींदी, इहो फ़ैसिलो स्पीकर कंदो। अपोज़िशन -1 चाहे थी, ईअं कंहिं बि सूरत में न थींदो। घरू मामलनि जे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद चयो त सिंध में गवर्नर राज लागू करण जो फ़ैसिलो न थी सघियो। जमहूरियत में टकराव जी गुंजाइश नाहे। जमहूरियत हिक ॿिए जे लाइ रस्तो ठाहिण ऐं हिक ॿिए जी ॻाल्हि ॿुधण जो नालो आहे। मुल्क जा माशी, सियासी, इक़्तिसादी हालतूं अहिड़ियूं नाहिनि जो सियासी टकराव बर्दाश्त करे सघनि। चईन 4 खां तारीख़ ताईं अहम तरीन ॾींहुं आहे। अपोज़िशन वारा अचनि, हू अचनि ऐं पंहिंजो वोट कास्ट कनि। हुकूमत खे सॼी ख़बर आहे त संदन 12 मेंबर किथे आहिनि। विकिरो थियण वारनि खे हू चवे थो त वापसि अची वञो, खेनि कुझु न चयो वेंदो। PTI कारकुननि ऐं इत्तेहादनि खे चवां थो त इमरान ख़ान जो साथ ॾियनि। हुकूमत आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सुप्रीम कोर्ट में रेफरेंस फाइल करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सुध समाज जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त सुप्रीम कोर्ट खां राय वरिती वेंदी त हिक पार्टीअ जा मेंबर वाज़े तौर ते हार्स ट्रेडिंग में मुलविस आहिनि ऐं पैसनि एवज़ वफ़ादारियूं तब्दील कनि। उन्हनि जे वोट जी क़ानूनी कहिड़ी हैसियत आहे? छा अहिड़ा मेंबर जेकी पंहिंजूं वफ़ादारियूं माशी मुफ़ादनि जे करे तब्दील कनि, संदन नाअहलियत सॼी ज़िंदगी हुजे ऐं खेनि ॿीहर चूंडण विहण जी इजाज़त हूंदी? सुप्रीम कोर्ट खे दरख़्वास्त कई वेंदी त उन रेफरेंस जी ॿुधणी रोज़ाने जी बुनियाद ते करे ॿुधणी करे फ़ैसिलो ॿुधायो वञे। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि बनीगाला में PTI जे सियासी कमेटी जो इजलास। बेतमादी रिथ बाग़ी MNAs ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाईअ ते ग़ौर। मौजूदा सियासी सूरतहाल जो बि जाइज़ो वरितो वियो। इजलास में PTI जे सीनियर क़यादत, वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया बि शरीक थिया। 27 मार्च ते जलसे खे कामयाब बणाइण ते वीचार। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त आइन जे आर्टिकल 186 तहत रेफरेंस फाइल कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट खां पार्टी मेंबरनि जी वफ़ादारी तब्दील करण बाबति राय घुरी वेंदी। परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुख़ालफ़त करे छॾी। शाह महमूद कुरैशी चयो आहे त हू सिंध में गवर्नर राज लागू करण जी हिमायत नथो करे। हर मेंबर खे पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करण जो हक़ आहे। सिंध हाउस मां हुकूमती धुर जा MNAs अणॼातल हंधि मुंतक़िल थी विया। सरकारी ज़रियनि मूजिबि MNAs खे सुबुह सवेर गाॾियुनि ज़रिए मुंतक़िल कयो वियो। सरकारी इदारनि पारां अणॼातल हंधि मुंतक़िल थियल हुकूमती MNAs जो पतो लॻाइण जूं कोशिशूं जारी आहिनि। मेंबरनि जी मुंतक़िली बाबति सिविल इंटेलिजेंस इदारे वज़ीर आज़म खे आगाही ॾेई छॾी। ज़रियनि मूजिबि इतलात आहिनि त हुकूमती मेंबरनि खे सिंध मुंतक़िल कयो वियो आहे। 3 औरत MNAs खे गुज़िरियल राति सखर मुंतक़िल कयो वियो।
तरीन ग्रुप हुकूमती शख्सियतुनि सां मुलाक़ातूं न करण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल पारां जहांगीर तरीन सां टेलीफोन ते राब्ते जी कोशिश। जहांगीर तरीन सां इमरान इस्माइल जी ॻाल्हि ॿोल न थी सघी। तरीन ग्रुप जे मेंबरनि सां हुकूमत मुख़ालिफ़ मेंबरनि जूं मुलाक़ातूं जारी आहिनि। खेल ख़त्म थी चुको, माण्हुनि खे वधीक तकलीफ़ सहण जी ज़रूरत नाहे। पीपल्स पार्टी जी नाइब सदर शेरी रहमान चयो आहे त आइन खां मथाहीं तरीक़े सां उहिदे ते रहण जी कोशिश मुल्क खे बदतरीन बहरान जो वर चाढ़े छॾींदी। पाकिस्तान जो डिफॉल्ट मूड सदाईं जमहूरी रहियो आहे। अहिड़ो मनसूबो नाहे जो सियासी तौर ते अमल जोॻो विरसो छॾे। नाराज़ MNAs चयो उन्हनि पार्टी छॾे ॾिनी आहे। पार्टी छॾींदड़ मेंबरनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी ऐं नाअहल थींदा। सिंध सभा जे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त आर्टिकल 63A तहत पार्टी सरबराह जे ख़त बाद स्पीकर वोट जी ॻणप न कंदो। पार्टी छॾण ऐं ॿी पार्टी में शमूलियत बाबति क़ानून मौजूदु आहे। अपोज़िशन ज़ाती आर्मी जोड़े छॾी आहे। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लागू करण जी मुखालफ़त करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल गवर्नर राज लागू करण वारी घरू वज़ीर वारे बयान जे मज़म्मत करे छॾी। पाकिस्तान बार काउंसिल सिंध में गवर्नर राज लॻाइण सां मुल्क में इंतशार फैलण जो ख़दशो ज़ाहिर कयो। PTI जा MNAs बि हुकूमत खां छुटकारो चाहिनि था। 20 खां वधीक हुकूमती मेंबर असां सां गॾु आहिनि। अंग वधी बि सघे थो। मुस्लिम लीग नून जे अॻवान ऐं अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़न अब्बासी चयो आहे त PTI जा मेंबर इक़्तिदार छॾे अपोज़िशन वटि अची रहिया आहिनि। हुननि हुकूमती मेंबरनि खे पैसा नाहिनि ॾिना। उहे इमरान ख़ान खां बेज़ार आहिनि। क़ौमी असेंबली जो स्पीकर कानून खां मथां नाहे। जेको बि कानून जी भञकड़ी कंदो उहो गद्दार हूंदो। जल्द मुल्क खे सिलेक्टेड हुकूमत खां छुटकारो ॾियारिबो। इमरान ख़ान बेएतमादी रिथ खां अॻु एतमाद विञाए वेठो आहे। इमरान ख़ान ते PTI मेंबरनि ऐं अवाम जो एतमाद नाहे रहियो। मुस्लिम लीग नून जे अॻवान हमज़ा शहबाज़ चयो आहे त इमरान ख़ान अपोज़िशन खे धमकियूं ॾेई रहियो आहे। अॼु इमरान ख़ान खां केर बि पुछण वारो नाहे। वोट ॾियण MNA जो क़ानूनी हक़ आहे। इमरान ख़ान अवाम खे मारण खां सवाइ कुझु नाहे कयो। लाहौर में जहांगीर ग्रुप जो मुशावरती इजलास अॼु थी रहियो आहे। इजलास दौरान मुस्तक़बिल जी हिकमत अमली ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास दौरान जहांगीर तरीन बि टेलीफोन ज़रिए शिरकत कंदो। हुकूमती इत्तेहादी काफ लीग ऐं MQM सिंध में गवर्नर राज जी मुखालफ़त करे छॾी। ॿिन्ही पार्टियुनि सियासी बहरान जे हल लाइ माइनस इमरान ख़ान फार्मूलो पेश करे छॾियो। काफ लीग ऐं MQM जो चवणु आहे त वज़ीर आज़म पाण नथो बची सघे। हाणे हू PTI जी हुकूमत बचाइण जी कोशिश करे। MQM कन्वीनर डॉक्टर ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चयो आहे त वज़ीर आज़म बचंदे नज़र न पियो अचे, पर PTI जी हुकूमत बची सघे थी। काफ लीग जे अॻवान तारिक बशीर चीमा चयो आहे त वज़ीर आज़म खे घुर्जे त एडवेंचर करण बदिरां PTI जे कंहिं बि मेंबर खे साम्हूं आणे जंहिं जे वज़ीर आज़म थियण ते इतफ़ाक़ करे सघिजे। घरू वज़ीर शेख रशीद जी गेम ओवर थी चुकी। खेसि मछ जेल में क़ैद थींदे ॾिसी रहियो आहियां। हुकूमत तोड़े अपोज़िशन टी चौक ते जलसो न कंदा। 28 मार्च खां अॻे ई समूरा मामला हल थी वेंदा। ख्वाबनि जे हवाले सां मशहूर सूबाई सलाहकार मंज़ूर वसाण चयो आहे त शेख रशीद जा 28 मार्च ताईं अहिड़ा ई बयान ईंदा, पर शेख रशीद खे शेख रशीद न सम्झियो वञे। शेख रशीद हाणे बहानू ॻोल्हे रहियो आहे, पर हाणे संदसि गेम ओवर थी चुकी आहे। MNAs इमरान ख़ान सां नफ़रत जो इज़हार करे खाइण से अलॻि थी रहिया आहिनि। इमरान ख़ान बाइकाट जो बहानो करे फरार थियणु चाहे थो।
कराची के शांति नगर वारे इलाके में झोपड़ियुनि के बाहि लगी वही। 5 मासूम भाउ भेण सड़ी फोत थी विया। 5 झोपड़ियूं मुकमल तौर सड़ी वयूं। पुलिस ज़रियनि मूजिब बाहि लॻण सबबि 12 वरियनि जी साइमा, 11 वरियनि जो फरहान, 9 वरियनि जो कामरान ऐं 8 वरियनि जी तैयबा शामिल आहिनि। हिक ॿारड़ी ज़ेबा सड़ी ज़ख़्मी थी पई। अस्पताल में दम ॾिनाई। फायर ब्रिगेड पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। बाहि लॻण वक़्तु संदन वालिदेन घर में न हुआ। मुल्क में कोरोना विघे वधीक 7 ॼणा हयाती विञाए वेठा। NCOC मूजिब 183 नवनि केस ज़ाहिर थियण जी तस्दीक। कोरोना विघे फौतुनि जो अंग 30,326 थी वियो। NCOC मूजिब मुल्क में कोरोना केसनि जी शरह 0.64% रही। मुल्क में 225 कोरोना वरतल मरीज़नि जी हालत ॻणतीअ जोगी आहे। जाम नवाज़ अली में जाबदारनि 2 ज़ालुनि ऐं 3 वरियनि जी धीउ खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ मीर मोहम्मद रिंद में जाबदार रियाज़ रिंद 2 ज़ालुनि बिल्किस हुस्ना ऐं ॿारड़ी कलसुम खे क़त्ल करण बाद फरार थी वियो। पुलिस पहुची 2 औरतुनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। मटियारी में वसाण बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो। 1 ॼणो क़त्ल। ॻोठ अघम वसाण में बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थी पियो। जाबदार मोहम्मद अली वसाण मुबैना तौर पंहिंजे चाचे उम्मीद अलीअ खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। 1 ॼणो इमाम अली वसाण ज़ख़्मी खेसि ॻणतीअ जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जामशोरे भरिसां रोड हादसो। 2 ॼणा फोत, 3 ज़ख़्मी थी पिया। इंडस हाईवे ते कोच ट्रक ऐं प्राडो गाॾी पाण में टकराइजी वयूं। खौफ़नाक हादसे में आफ्ताब अहमद ऐं शेख दम ॾिनो। फौतुनि जा मड़ ऐं ज़ख़्मी खे ईदी एम्बुलेंस ज़रिए लम्स अस्पताल जामशोरो मुंतक़िल कयो वियो। पुलिस 3 गाॾियूं तहवील में वठी छॾियूं। कोटलालू भरिसां मेहरान हाईवे ते ॼाणियुनि जी कोस्टर कल्टी। नीगरी फोत, 25 ॼणा ज़ख़्मी थी पिया। हादसे सबबि 8 वरियनि जी नीगरी सायरा सुभायो दम ॾेई छॾियो। पुलिस मुख़्तलिफ़ गाॾियुनि में ज़ख़्मियुनि खे खणी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। हादसे बाद कोस्टर ड्राइवर फरार थी वियो। ऐं नवाबशाह में PMU जी शागिर्दियाणी परवीन खे ईसाइण वारे केस में अदालत नामज़द जाबदार डायरेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत जी ज़मानत रद्द करे छॾी। ज़मानत रद्द थियण बाद जाबदार ग़ुलाम मुस्तफ़ा राजपूत अदालत मां खिसकी वियो।